अमेरिका पाकिस्तान समेत 75 मुल्कनि जे शहरनि लाइ इमिग्रेंट वीज़ा जे प्रोसेस खे रोके छॾियो आहे। अमरीकी मीडिया मूजिबि 75 मुल्कनि जे शहरनि लाइ इमिग्रेंट वीज़ा प्रोसेस मुअतल करण जो ऐलान कयो वियो आहे। पाकिस्तान, सोमालिया, रूस, ईरान, अफगानिस्तान ऐं ब्राज़ील जे शहरनि लाइ इमिग्रेंट वीज़ा प्रोसेस रोकियो वियो आहे। नाइजीरिया, थाईलैंड, उर्दन, कुवैत, लिबनान ऐं ॿियनि मुल्कनि जा शहरी बि शामिल आहिनि। अहम ख़बर नाज़िमा सां शेयर कयूं पिया, जॾहिं त काज़किस्तान, नेपाल, कांगो, सूडान, शाम जे शहरनि लाइ बि इमिग्रेंट वीज़ा प्रोसेस मुअतल कयो वियो आहे। अमरीकी पढ़ी वज़ारत जो चवणु आहे त इन्हनि 75 मुल्कनि जा पनाहगीर अमरीकी अवाम जे टैक्स मां फ़ाइदो हासिल कंदा हुआ। उहा पाबंदी इन वक़्त ताईं बरक़रार रहंदी जेसिताईं अमरीका इन ॻाल्हि खे यकीनी नथो बणाए त नवां पनाहगीर अमरीकी अवाम जी दौलत मां नाजाइज़ फ़ाइदो न खणंदा। अमरीकी पढ़ी वज़ारत जो वधीक चवणु आहे त इन्हनि मुल्कनि मां ईंदड़ पनाहगीर अमरीका पहुचंदे रियासत बार बणिजी वञनि था। अहम ख़बर नाज़िमा सां शेयर कयूं पिया, अमरीका पाकिस्तान समेत 75 मुल्कनि जे शहरनि लाइ इमिग्रेंट वीज़ा जो प्रोसेस रोके छॾियो आहे। अमरीकी मीडिया मूजिबि 75 मुल्कनि जे शहरनि लाइ इमिग्रेंट वीज़ा प्रोसेस मुअतल करण जो ऐलान कयो वियो आहे। आगाह कयूं पिया, अहम ख़बर जे हवाले सां पाकिस्तान, सोमालिया, रूस, ईरान, अफगानिस्तान ऐं ब्राज़ील जे शहरनि लाइ इमिग्रेंट वीज़ा प्रोसेस रोकियो वियो आहे। नाइजीरिया, थाईलैंड, उर्दन, कुवैत, लिबनान ऐं ॿियनि मुल्कनि जा शहरी बि शामिल आहिनि, जॾहिं त काज़किस्तान, नेपाल, कांगो, सूडान, शाम जे शहरनि लाइ बि इमिग्रेंट वीज़ा प्रोसेस मुअतल कयो वियो आहे। वाको ॿुधाईंदा हलूं त अमरीकी पढ़ी वज़ारत जो चवणु आहे त इन्हनि 75 मुल्कनि जा पनाहगीर अमरीकी अवाम जे टैक्स मां फ़ाइदो हासिल कंदा हुआ। इहा पाबंदी उन वक़्त ताईं बरक़रार रहंदी जेसिताईं अमरीका इन ॻाल्हि खे यकीनी नथो बणाए त नवां पनाहगीर अमरीकी अवाम जी दौलत मां नाजाइज़ फ़ाइदो न खणंदा। अमरीकी पढ़ी वज़ारत जो वधीक चवणु आहे त इन्हनि मुल्कनि मां ईंदड़ पनाहगीर अमरीका पहुचंदे ई रियासत ते बार बणिजी वञनि था।